नाज़रीन, सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ साइंस में जो है टाइफाइड का बचाव माने यानी मुद्दे के बुखार का बचाव के लिए एक सेमिनार मुनक़द किया वियो आहे, जंहिंमें शहरनि डॉक्टरनि सिविल सोसाइटी के माण्हुनि उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई है। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं या हिते जेके डॉक्टर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त टाइफाइड जेका आहे या मुद्दे के बुखार का कीअं बची सघिजे थो। इन इंस्टीट्यूट में असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हेल्थ अवेयरनेस आगाही मुहिम के सिलसिले में सेमिनार मुनक़द कंदा रहिया आहियूं। अॼु असां टाइफाइड के हवाले से एक सेमिनार मुनक़द कयो। वो इन करे कयो जो असांखे 18 तारीख़ का वठी 30 तारीख़ ताईं असांजे शहर में भी टाइफाइड का बचाव की एक वैक्सीनेशन मुहिम शुरू कई पई वञे। तो हिन सेमिनार के ज़रिए असांखे इहो मैसेज पहुचाइणो हो तव्हां मीडिया के दोस्तन के ज़रिए ॿियनि समाजी सियासी वर्करनि के ज़रिए तो पब्लिक असां सां ताउन करे। वो इन करे जो यह टाइफाइड की बीमारी एक वबाई सूरत इख्तियार करे वही है असांजी सिंध में, ऐं उन ते मार्केट में जेके दवाऊं आहिनि उहे बि असर कोन पियूं कनि। तंहिं करे हाणे बचाव की तरफ़ ज़्यादा असांजो ध्यानु आहे त जीअं इन बीमारी खां बची सघिजे। या हिकिड़ी महांगी वैक्सीन है जेका मुफ़्त में सरकार उन्हनि खे पंहिंजे घरनि ते लॻाराईंदी, उन लाइ ताउन करणु तमामु ज़रूरी आहे। ये बीमारी हिकु माण्हू खां ॿिए माण्हू ताईं तमामु सवले तरीक़े से खाधे पीते के ज़रिए फैलबी है, गंदे पानी पीअण के ज़रिए फैलबी है। हथ जेकर असीं चङी तरह साफ़ न कंदासीं साफ़ न कंदासीं उन्हनि में जरासीम हूंदा आहिनि, उन्हनि सां असीं खाधो खाईंदासीं तो वो पोइ जरासीम हिक खां ॿिए हंधि फैलबो आहे। महिरबानी। जेकॾहिं तव्हां जो खाधो मयारी ना है, साफ़ सुथरो ना है, पारूथो खाधो आहे या माण्हू पचाए 4-4 ॾींहं 8-8 ॾींहं रखी था छॾनि फ्रिज में, इन्हनि शयुनि मां थिए थो। ॿियो मेन जेको सोर्स आहे उहो पाणी आहे। पानी जो तव्हां पाण ॾिसो था तो वो अनहाइजेनिक है। गटरनि जूं लाइनूं या पानी जूं लाइनूं पाण में मिली थियूं वञनि। जेकॾहिं तव्हां साफ़ सुथरो खाधो ऐं पाणी उॿारे पियो त टाइफाइड खां बची सघे थो। काफ़ी सारा टाइफाइड जा केसिस थिया आहिनि हैदराबाद कराची में, ऐं उहे रेज़िस्टेंट थिया आहिनि, उन्हनि खे काई बि दवा असर कोन पई करे। पोइ तॾहिं असांखे WHO असांजी हेल्प कई आहे, असांखे वैक्सीन ॾिनी आहे टाइफाइड जी वैक्सीन, जेका असीं बाक़ाइदा मुहिम हलाई आहे, जंहिंमें उमिरि जो तयन आहे 9 महीननि खां 15 साल, ऐं इहा हर उमिरि में ॿार खे लॻंदी। ऐं 12 ॾींहंनि जी कैंपेन आहे, 18 नवंबर खां 30 नवंबर ताईं असांजी इहा कैंपेन लॻंदी, जंहिंमें असां स्टार्ट में शुरूआत में माइक्रो प्लान ठाहे छॾियो आहे। असांजूं डिस्ट्रिक्ट में पूरियूं 178 टीमूं आहिनि जेके 11 यूनियन काउंसिल्स में कमु कंदियूं। स्कूलनि खां पोइ असीं मोहल्ला गलियूं ऐं कोशिशि करे इन उमिरि जे कंहिं ॿार खे बि मिस न कंदासीं। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को मिस थी थो वञे ॿार, त मुंहिंजो वालदेन खे इहा ई रिक्वेस्ट रहंदी त क़रीबी हेल्थ सेंटर तां उन्हनि ॿारनि खे हिफ़ाज़ती टुको टाइफाइड जो हणी वञनि, ताकी उहो उमिरि भर जे लाइ टाइफाइड जी बीमारी खां बची वेंदो। जे बचण जो इहो ई आहे इलाज, सिर्फ़ु पंहिंजा हथ साफ़ रखजनि, ॿारनि जा हथ साफ़ रखजनि, खाधो पीतो साफ़ करे, भाॼियूं धोई वग़ैरह सफ़ाईअ सां रधु पचा कजे, ऐं पाणीअ खे बि उॿारे जेकॾहिं पोइ पीजे, ॿारनि खे पीआरिजे त उन जे करे वधीक टाइफाइड जे बुखार खां ॿार बची सघनि था। ॻाल्हि त जेको ही टाइफाइड ये असां जेका मुहिम शुरू कई आहे 18 खां 30 तारीख़ ताईं, ये नंढड़नि ॿारनि खे बचा जा टुका उन्हनि खे बचाए सघजनि था उन बीमारी खां। इन जेका इहा वैक्सीन आहे उन खां। ॿियो त सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखिजे, पंहिंजे हथ धोइजनि, ठीकु आहे, पंहिंजो घर साफ़ रखिजे, ठीकु आहे। जिते तव्हां जेको खाधो खायो था, ठीकु आहे, या जेका तव्हां होटलिंग कयो था, ठीकु आहे, उते घणे में घणी जेका फूड हैंडलर्स आहिनि उतां खां इहा बीमारी जेका आहे उहा फैलिजे थी, ठीकु आहे। सो उन करे ख़ासि ख़्यालु, इन करे पंहिंजो सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखो। जी नाज़रीन, डॉक्टरनि जूं सिविल सोसाइटी जे माण्हुनि उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त टाइफाइड हिकु मर्ज़ आहे, बुखार आहे, जंहिंखां बचाव जे लाइ आसान तरीक़ो आहे त सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। घर में जेके खाधा तयारु कया वञनि था उहे साफ़ सुथरा मक़सदु धोई साफ़ सुथरो करे उनखे तयारु कयो वञे। ऐं फ्रिज में जेके शयूं आहिनि उहे पुराणियूं तमामु हुजनि, उहे इस्तेमालु न कयूं वञनि। उनखां पोइ जेके शागिर्द आहिनि उहे स्कूल में अचनि था, उस्तादनि जे मथां इहा ज़िम्मेवारी आहे त उन्हनि जे सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखनि। उनखां पोइ जेको आहे DH सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उनजो चवणु आहे त असां मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं आहिनि, मुख़्तलिफ़ स्कूलनि खां पोइ मुख़्तलिफ़ महलनि में वेंदा, जिते टाइफाइड ऐं मुदे बुखार जे बचाव जे लाइ इंजेक्शन कया वेंदा। कैमरामैन शाहिद टालपुर सां गॾु रियाज़ हसन जमाली, धरती TV 7।